कैमरामैन अॼु हलूं था लक्ष्य जे ॻोठ हुनजे पुछूं था सिहत जो त हुनजे ॻोठ में कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि। सूरत हाल कीअं आहे हुनजे ॻोठ में, ग़रीबाणे ॻोठ में अॼु हल था हलूं था। हा सर हलो। कांसलिया जणी टोपियूं पिया जजन साफ़ी उथी उथी या बा साफ़ी हा बा केड़ो इंटरव्यू वठंदा 5 रुपया वठी वरी वेंदा बि पा घरी में अगे कदे काशे मिली जा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बा दियो खबर किथां में जो असीं आया आहियूं पराए अख़बार तरफां लाइन ते मौजूद आहियूं असीं पराए अख़बार तरफां जी आवाज़ अचे पियो न चाचे खुदा बख़्शे न हिते पाणी आहे न तैलीम आहे न उस्ताद त अचनि कोन था न लाइट आहे हिते। अरे अबा भुख में निंद्र कंहिं दिया जे अटो सस्तो करायो असांखे न लाइट थी खपे न पाणी ते न हेठां बि ज़हर ॾे मारे अवां वटि जॾहिं अचो तॾहिं खणियो अटे जी ॻाल्हि करियो न वठियो 5 रुपया हुकूमत वॾा रुगो लाइटूं सेतूं कंहिंखे थियूं खपनि असांखे ग़रीब खे पाणी ऐं मानीअ जो गब्बो ॾियो असांखे लाइट बाइट नथी खपे। त जी सुवाल आहे मुंहिंजो त उहो सूरत हाल पोइ थोरा पुछूं था भेण लाइट कॾहिं अचे थी कॾहिं वञे थी। तोखां मारे छॾियो अटे जी ॻाल्हि कर लाइट खे असीं करियूं छा तोखे पहिरीं में चयो न असीं बुख था मरूं अबा जी हिते खुदा बख़्शे न लाइट आहे न पाणी न ॿियो बिजली न को कीअं न काई न को का शइ न बिजली कोन थी खपे असांखे अटो पाणी जो